कभी यादों में आऊं, कभी ख्वाबों में आऊं। कराची खां कश्मीर ताईं किंजर खां कारोझर ताईं ऐं दुनिया में रहंदड़ सभिनी सिंध वासियुनि खे शबीर शेख तरफ़ां अस्सलाम वालेकुम। ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध दुनिया सिंधी यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं सिंध जी फनकारा निर्मला मेघाणी जे बारे में, जंहिं इहा दावा कई आहे त कोक स्टूडियो जी तरफ़ां तू झूम गानो जेको रिलीज़ कयो वियो आहे, जंहिंखे किरोड़े माण्हुनि ॾिठो बि आहे, ॿुधो बि आहे, पसंदि कयो आहे, हुन इहा दावा कई आहे त इन गाने जी धुन मुंहिंजी ठहियलु आहे। जॾहिं इहो गानो निर्मला मेघाणी ॿुधे थी त हुनखे ॾुख पहुचे थो ऐं हूअ हैरान बि थी वञे थी। सो दोस्तों, हूअ हैरान छो थी थिए, हुनखे ॾुख छो थो थिए इन गाने ॿुधण सां, इन जो तफ़सील अॼु असां हिन वीडियो में अव्हांखे पूरे तफ़सील सां ॿुधाईंदासीं। पर इन खां पहिरियां अव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त उनखे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे प्रेस कंदा त जीअं ईंदड़ वीडियो जी नोटिफिकेशन अव्हांखे मिली सघे। तो दोस्तों, ॻाल्हि कयूं था उर्दू गाने तू झूम, जेको कोक स्टूडियो जी तरफ़ां रिलीज़ कयो वियो आहे ऐं इहो ई गानो सिंध जी लीजेंड फनकारा आबदा परवीन ऐं पंजाब जी लीजेंड फनकारा नसीबो लाल जी ख़ूबसूरत आवाज़ में रिकॉर्ड कयो वियो आहे। ऐं इन ई गाने खे प्रोड्यूस करण वारो म्यूज़िक कंपोज़र ज़ुल्फ़कार उर्फ़ ज़ुल्फ़ी आहे, जंहिं इन ई गाने खे रिलीज़ कयो आहे, जेको दुनिया में धूम मचाए छॾे थो। ऐं जॾहिं इन गाने जी गूंज सहराए सिंध थर में भी पहुचे थी ऐं इन गाने जी गूंज उमरकोट में रहंदड़ सिंध जी फनकारा निर्मला मेघाणी जे कननि ते भी अचे थी त वो उन गाने खे ॿुधी करे हैरान थिए थी ऐं परेशान थी वञे थी। ऐं वरी उन खां पोइ हुनखे यादि अचे थो त हीअ उहा ई धुन आहे जेका 6 महीना पहिरियां मूं कोक स्टूडियो वारनि खे व्हाट्सएप जे ज़रिए मोकिली हुई। पर अॼु हिनखे महसूस थियो त इहा मुंहिंजी धुन चोराई वई आहे, इहा मुंहिंजी तकलीफ़ थियल धुन आहे जेका कोक स्टूडियो वारनि चोराई आहे। उन खां पोइ फौरन हू कोक स्टूडियो वारनि सां राब्तो करे थी, पर वरी बि साॻे तरीक़े सां उन सां कोक स्टूडियो वारनि जी तरफ़ां को बि रिस्पॉन्स नथो मिले, को बि जवाबु नथो मिले। उन जे मैसेज में उनखे मायूसी नसीब मिले थी। जंहिंखां पोइ निर्मला मेघाणी पंहिंजे सबूतर समेत इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया ऐं सोशल मीडिया जो सहारो वठे थी ऐं इतां ई इन गाने खे सोशल ट्रेंड भी मिले थो। निर्मला मेघाणी जो इहो चवणु आहे त हीअ मुंहिंजी धुन आहे ऐं जॾहिं इहा ई धुन मूं पंहिंजे आवाज़ में रिकॉर्ड करे व्हाट्सएप जे ज़रिए मूं कोक स्टूडियो जे म्यूज़िक कंपोज़र ज़ुल्फ़ी साहब खे सेंड कया हुआ, पर 6 महीना गुज़रण जे बावजूद भी कोक स्टूडियो जी तरफ़ां मूंसां राब्तो न कयो वियो। पर अॼु उहा साॻी मुंहिंजी धुन जेका कोक स्टूडियो वारनि चोरी करे ऐं आबदा परवीन ऐं नसीबो लाल जी आवाज़ में रिकॉर्ड करे रिलीज़ कयो आहे, जंहिंखे काफ़ी माण्हू पसंदि कयो आहे। पर मूंखे ॾाढो ॾुख पतो आहे त कोक स्टूडियो वारनि मूंसां नाइंसाफ़ी कई आहे। निर्मला मेघाणी चवे थी त हीअ मुंहिंजी महिनत थियल आहे, असीं ॾींहं राति असां नंढड़ा फनकार आहियूं, ॾींहं राति महिनत करे ही धुनियूं ठाहियूं था, ही गाना ठाहियूं था ऐं इन्हनि जो क्रेडिट वॾियूं कंपनियूं खणी थियूं वञनि ऐं उन जो असांखे कुझु बि नथो मिले। बल्कि ही गानो जी धुन जेका आहे त मुंहिंजी ठहियल आहे त इन जो क्रेडिट सिर्फ़ु मूंखे मिलणु घुरिजे। जेकॾहिं कोक स्टूडियो वारनि मूंसां इंसाफ़ न कयो त मां अदालत जो दरवाज़ो बि वठंदुसि ऐं अदालत खे इहा ई दरख़्वास्त ॾींदुसि त मुंहिंजी आवाज़ ऐं इन धुन जी फॉरेंसिक लेबोरेटरी में भी टेस्ट कई वञे। उन खां पोइ ख़बर पइजी वेंदी त इन ई धुन जो असुलु ख़ालिक़ केरु आहे, तख़लीक़कार केरु आहे। सो इन जे करे मां इन पंहिंजे मीडिया ते आई आहियां त मूंसां इंसाफ़ कयो वञे। असां नंढड़ा फनकार आहियूं, असां ॾींहं राति महिनत करे रहिया आहियूं, पर उन जो असांखे फल नथो मिले ऐं उन जो फल वॾियूं म्यूज़िक कंपनियूं जेको आहे खणी वञनि थियूं ऐं उन जो असांखे हक़ अदा नथो कयो हुजे। उन खां पोइ निर्मला मेघाणी जो इहो बि चवणु आहे त मैडम आबदा परवीन हिकिड़ी वॾी फनकारा आहे, सिंध जी हिकिड़ी मोतबर फनकारा आहे, दुनिया में उनखे इज़त जे निगाह सां ॾिठो वञे थो त असां उनखे निमाणी गुज़ारिश कंदसि त उहो बि असां नंढड़नि फनकारनि जे आवाज़ जे लाइ आवाज़ मिलाए कदम वधाए त जीअं का बि वॾी म्यूज़िक कंपनी जेका आहे असां नंढड़नि फनकारनि जो हक़ खाई न सघे। हीअ हुई असांजे सिंध जी
हिंदू नारी जेका गरीब खानदान सां गरीब घराणे सां वास्तो रखे थी, जेका थर इलाइक़े जे पसमानदा ज़िले उमरकोट जी रहाकू आहे ऐं इहा ई जेका आहे इन जो जेको आहे सो मौसीक़ी सां वास्तो आहे ऐं गुज़िरियल 6 सालनि खां वठी हिन फील्ड सां मुंसलिक आहे ऐं महिनत करे रही आहे। सो दोस्तो, जेकॾहिं निर्मला मेघाणी जे व्हाट्सअप मैसेजनि खे ॾिसूं था ऐं उन जे ॻाल्हियुनि खे ॾिसूं था त उन मां इहो लॻे थो त इन ई गाने तू झूम जी जेका म्यूज़िक बैकग्राउंड म्यूज़िक आहे उहा निर्मला मेघाणी तख़लीक़कार लॻे थी। जीअं त हाणे निर्मला पाण इहो फ़ैसिलो करे चुकी आहे त मां पंहिंजो हक़ वठण जे लाइ अदालत जो दरवाज़ो खड़काईंदुसि। हाणे अदालत ई फ़ैसिलो कंदी त हिन धुन जो असुलु तख़लीक़कार केरु आहे। इहा ई हुई असुलु हक़ीक़त जेका अव्हां जे साम्हूं असां ॿुधाईसीं त असांजे सिंध जी न्याणी निर्मला मेघाणी जेका हिकु सिंधी हिंदू नारी आहे, जेका उमरकोट जी रहाकू आहे, उन सां इंसाफ़ कयो वञे ऐं इन जेका महिनत कई आहे उनजो क्रेडिट उनखे मिलणु घुरिजे। सो दोस्तो, उमेद कजे थी त ही अॼु जो वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। जेकॾहिं ही वीडियो अव्हांखे पसंदि अचे त हिन खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं असांजे सिंधी चैनल सिंध दुनिया सिंधी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। वीडियो ॾिसण जी महिरबानी। जिते बि रहो ख़ुशि रहो। अल्लाह निगहबान। बैठे बैठे मैं थक गई यहाँ, तेरा मुझसे यूं रुस जाना चंगा ना लगे रे माही, कैसे मैं तुझको समझावा।